सभिनी दोस्तनि खे आफ्ताब रहम जो सलाम। इन्हनि समाजी वेछनि वारनि ॾींहंनि में असां सभु पंहिंजे घरनि में क़ैद आहियूं। हीअ आलमी वबा जंहिंखे कोरोना वायरस चयो वञे थो, हिन सॼी दुनिया ते पंहिंजा तमामु गहरा असर छॾिया आहिनि ऐं हिन में असांजी सिंध बि तमामु घणी मुतासिर थी आहे ऐं असांजा कारोबार, असांजूं नौकरियूं, असांजो विड़िज वापारु, असांजो डेली लाइफ रूटीन जेके पाण रोज़मर्रा जी ज़िंदगी चऊं, उहो सॼो ॾाढो मुतासिर थियो आहे। सो इन्हनि ॾींहंनि में मुंहिंजी गुज़ारिश हूंदी दोस्तनि खे त पंहिंजे घरनि में रहो ऐं पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु रखो, ग़ैर ज़रूरी मिलणु छॾो, ॿाहिरि निकिरणु छॾो, जेसीं ताईं इन वबा जी को वैक्सीन निकिरे या को ॿियो अहिड़ो हिन जो इलाजु निकिरे। आउं घणो करे शॉर्ट प्लेज़ रिकॉर्ड कंदो आहियां, कहाणियूं लिखंदो आहियां, पढ़ंदो बि आहियां कहाणियूं ऐं इन खां अलावा आउं बुनियादी तौर ते हिकु आर्टिस्ट आहियां। मूंखे आर्ट सां शुरू खां लॻाव रहियो आहे, मौसीक़ी सां लॻाव रहियो आहे। सो मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त आउं अहिड़ा 2 खां 3 मिंटनि जा वीडियोज़ जेके सबक़ु आमोज़ वीडियोज़ हुजनि, जेको गुज़िरियल 2-3 महीननि खां तव्हां ज़रूरु ॾिठा बि हूंदा, सोशल इशूज़ ते आउं ॻाल्हाईंदो आहियां। 2-3 ॾींहंनि खां मूं सोचियो पिए त छो न हिकिड़ो सीरीज़ शुरू कजे शॉर्ट कहाणियुनि जी, नंढनि कहाणियुनि जी, जेके सबक़ु आमोज़ कहाणियूं हुजनि। सो अॼु मुंहिंजी नज़र तां हिकिड़ी कहाणी गुज़री, जेका कहाणी आहे लूमड़ ऐं ॿकर जी ऐं ॾाढी सुठी ऐं सबक़ु आमोज़ कहाणी आहे। सो मूं सोचियो दोस्तनि सां वंड कजे हिन जी। सो ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो लूमड़ हो जेको रस्ते तां वेंदे खूह ते नज़र पियसि ऐं उन खूह में किरी पियो। घणो मथो हईं, घणी कोशिशि कई पर निकिरी न सघियो। काफ़ी देरि खां पोइ उतां हिकिड़े ॿकर जो गुज़र थियो ऐं हुन ॿकर जॾहिं लूमड़ खे खूह में किरियल ॾिठो, जेको खूह पाणी सां भरपूर हुयो ऐं ॿकर खे तमामु घणी उञ लॻल हुई। सो हुन लूमड़ खां पुछो त हीउ पाणी कीअं आहे? मूंखे ॾाढी उञ लॻी आहे, मूंखे पाणी पीअणो आहे। सो लूमड़ चयईं बाबा हिन पाणी जी छा ॻाल्हि कयां, जहिड़ो त साफ़ सुथिरो ऐं ओड़ो ई मिठो। मूं त एतिरो पाणी पीतो आहे जो हाणे आउं त सोचां पियो त नाचाक न थी पवां। तंहिं ते ॿकर न हम कई न तम, टपो ॾिनई हुन खूह में। जीअं हुन खूह में टपो ॾिनई, खूह नंढो हुयो, सो ॿकर जे अंदरि वञण ते लूमड़ हुन ॿकर जे सिंगनि ते चढ़ी ऐं टप ॾेई ॿाहिरि निकिरी वियो ऐं ॿाहिरि बीह ऐं ॿकर ते ठठोल करे चयाईं त ॿकर, तोखे एतिरी अकुलु कोन हुई जो तूं ध्यान सां ॾिसी ऐं सोची हा त आउं हुन खूह में छा पियो कयां ऐं केतिरो तकलीफ़ में फाथल आहियां। तो सोचियो ई कोन उहो ऐं तो सिर्फ़ु पंहिंजी उञ ख़ातिर ऐं मुंहिंजी जेको मूं ॻाल्हि कई उन ते सच सम्झी ऐं टपो ॾेई छॾियो ऐं हाणे तूं सूरनि में इहो ठठोल करी ऐं लूमड़ उतां निकिरी वियो। हाणे हिन कहाणी मां असांखे जेको सबक़ु मिले थो उहो इहो त हिन दुनिया में घणा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेको पंहिंजो फ़ाइदो सोचींदा आहिनि ऐं हर इंसान खे पंहिंजो फ़ाइदो सोचणु खपे। पर कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेको एतिरा त मतलबी हूंदा आहिनि जेको ॿिए जो नुक़सानु करे पंहिंजो फ़ाइदो कंदा आहिनि ऐं अहिड़नि माण्हुनि मां असांखे तमामु घणो ख़्यालु रखणु खपे त जेकॾहिं को सुनहरी ख़्वाबु तव्हांखे ॾेखारे थो, को तमामु घणी तव्हांजी मदद करण जी वाइदो करे थो, त उनजे पोयां जो वजह छा आहे। सो इन जे करे चवंदा आहिनि त ॾिसी वाइसी पोइ कंहिं ते एतबार कजे। सो इन सां गॾु हीअ स्टोरी असांजी इख़्तिताम ते पहुती। उमेद आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी। इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ्ताब रहमो को इजाज़त ॾींदा। वरी ॿीहर हाज़िर थींदासीं तव्हांजी ख़िदमत में कंहिं ॿी स्टोरी सां गॾु, कंहिं ॿी कहाणी सां गॾु। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिलसिलो में साथ सलाम। थैंक यू।